अरे अंधेरी जी एॾा छा आहे रोटी? एॾा मां पाण उहो ई पुछण पई अचां कुझु सम्झ में ई नथो अचे मन। देर में घणो टाइम थियो आहे? हाई हाई 10 थी विया आहिनि। 10 ताईं रोटी न थी आहे। एॾा छा कयां? पप्पा ते होटल में था हलूं न यार, जाम टाइम हलाईंदा आहियूं। अरे बसि त कर, जंहिंमहिल तंहिंमहिल ख़र्चनि जी ॻाल्हि थो करे ख़ाली। हाणे शाम जो वियसि न मासी वटि मम्मी जी ड्रेस ॾियणु, खारायो न बाज़ारी नाश्तो। कंहिं चयव? सिर्फ़ु ड्राई फ्रूट खाधो? पप्पा मूंखे हिकु सम्झ में न ईंदी आहे यार, ड्राई फ्रूट छो खाराईंदा आहिनि? माण्हू खे या त मिठो टेस्ट करण जी दिलि हूंदी आहे या त तिखो या नमकीन। हे ड्राई फ्रूट जी दिलि कंहिंखे हूंदी आहे? हुनमें त काई टेस्ट ई न आहे। ड्राई फ्रूट छो था खाराइनि? मथां दंदनि में अटकी पवंदो आहे अलॻि, वरी हुननि साम्हूं कढी बि न सघिबो आहे, सॼो ध्यानु हुते हिन में सॼो छिकिजंदो आहे। पप्पा हा त ड्राई फ्रूट ई सवलो आहे न सभिनी खां, तकिड़ो बि थी वेंदा आहिनि ऐं खफ़ो बि न थींदो आहे वधीक, ऐं तकिड़ो ख़राब बि न थींदा आहिनि पाण। न हेॾा कंहिंखे अजाई घर वञे तकलीफ़ ॾियूं, ड्राई फ्रूट सही आहे न पाण। अंधेरी मूंखे त ख़बर आहे न, मूंखे छा थी ॿुधाए तूं? हिन बेवकुल खे केरु सम्झाए? पर हुन हेॾा सलाह पुटु आयो त वेफर बिस्किट जो पैकेट खुलियल पियो हुयो त ॾिनोमांसि, त चई दीदी किलो अथव वेफर बिस्किट। हाणे ॿुधायो हीअं मूंहं ते बेइज़ती सुठी आहे? हिन खां त ड्राई फ्रूट सही न, ड्राई फ्रूट सां प्लेटूं में ख़राबु न थींदियूं आहिनि। सुभाणे को मायूं मुयूं घुसाए वेनि पोइ त उहो टेंशन अलॻि आहे न। पप्पा वेफर बिस्किट 3 महीना पहिरियों खोलियो हुई मम्मीअ, जंहिंमहिल अलाए कोई आयो हुयो। हुन खां मां 3 महीननि खां मना करे ॾिनो अथई। पप्पा 3 महीननि में गिलो न थी वेंदो? हिकु त जेकी बि शइ महिमाननि लाइ घुराए न, हे ॿई भाउ भेण खोले वेही था रहनि। हुननि बि यादि अथव थम्सअप वठी आहे बिग बाज़ार मां, खोले वेही रहियो, सॼी गैस निकिरी। हाणे मां महिमाननि खे छा पीआरां? मिठो पाणी? भेण पंहिंजा लक्षण ॾिसे नथो ऐं ॿियनि लाइ थो चए ड्राई फ्रूट छो था ॾियनि? हे मथां लथो आहे। माण्हू हुन खां पुछनि साईं मिठे जी दिलि अथव, तिखे जी दिलि अथव की नमकीन जी दिलि अथव? माण्हू असां खां थधो गरम पुछनि आहिनि, असां हुन में बि सुखी आहियूं। पर हिन लाड साहिब खां माण्हू पुछे की मिठो खाईंदो, तिखो खाईंदो की नमकीन खाईंदो? हेॾा तव्हां बि हुननि छा कयो? छा कयो? हुननि हरे शायदि धीअ ॼणा आया, तव्हांखे फ़ोन कई चाप वठी अचो, तव्हां हिकिड़ी चाप वठी लोॾंदा आया आहियो। अरे तूं मूंखे ॿुधायो छा घणी चाप वठी अचणियूं आहिनि? हेॾा उहो बि त साम्हूं वेठा आहिनि, हुननि साम्हूं मां कीअं चवां घणी वठी अचो? पर तॾहिं बि तव्हां हिकु चाप वठी आया ख़ाली। हेॾा हू माण्हू पंहिंजे घर लाइ बि घटि में घटि 2 त वठी वेंदो, तव्हां महिमाननि साम्हूं हिकु वठी आया चाप। मुंहिंजी त अची हुननि जी हालत ख़राबु थी न, मां किचन में ॿाहिरि न पई निकिरी सघां हिकु चाप खणी करे। कहिड़े मुंहं सां ॿाहिरि खणी वेंदा हिकु चाप? हे त सुठो त हुननि खे देरि पई थिए त मां ॻाल्हि ठाहे वियमि, चयोमांसि हिकु मूंखे अधु खाओ, न त छा कयां मां? हिकु चाप तोखे चङे टाइम खां बूथे जी चंपल न आहे न, तॾहिं तूं धंधा कढे तूं। हल अंधेरी छॾाए, ॾिस रोटीअ छा करिणो आहे। हलो हेॾा तूरियूं फुल्को थी कयां। अरे यार मम्मी ॿियो कुझु कयो न यार प्लीज़। ॿियो छा कयां ॿुधाए तूं? गुआर पटाटा कयां न यार, या टमाटे जी भाॼी, करेले जी भाॼी कयां? हेॾा बिल्कुलु न प्लीज़। करवेलियूं फुल्को, मकरोली फुल्को, अलाए कहिड़ा कहिड़ा नाला था खणो मम्मी यार। हेॾा जेका साबूदाणे जी खीरणी थी कयां, तकिड़ो चहिरो फुल्के सां खाई उथूं था। चलो सुम्ही, मुंहिंजो पेट भरियल आहे यार, मां नथो खां। हिकु कमु कर, हुनखे उहो प्लेट भरे ॾे, अची ॿुधाई किचन में छा ॾिस। वठ खाए। हेलो एवरीवन, आई होप तव्हांखे वीडियो पसंदि आई। अगरि पसंदि आई त प्लीज़ लाइक एंड कॉमेंट ज़रूरु कजो, जेके बि ॼणा फेसबुक ते ऐं यूट्यूब ते था ॾिसनि। एंड प्लीज़ शेयर कजो। तव्हां मां जाम ॼणा लाइक बि न कंदा आहिनि, कॉमेंट बि न कंदा आहिनि, शेयर बि न कंदा आहिनि, मूंखे ख़बर पई आहे। ॾिसो तव्हां हाणे बराबरि त प्लीज़ हिनखे शेयर कजो। अगरि सुठी लॻी त, न सुठी लॻी त बि शेयर कजो, मे बि ॿियनि खे सुठी लॻे। सो लाइक कॉमेंट शेयर एंड द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग इज़ सब्सक्राइब करण सां छा थींदो आहे, जंहिं महिल बि मां न्यू वीडियो विझंदुमि तव्हांखे नोटिफिकेशन अची वेंदो पंहिंजे मोबाइल ते। सब्सक्राइब जो रेड कलर जो बटन हूंदो आहे, तव्हां सब्सक्राइब खे प्रेस कंदव त पासे में हिकु घंटी छपजी ईंदी, हुन घंटी खे बि प्रेस करे छॾियो, जंहिं महिल बि मां न्यू वीडियो विझंदुमि तव्हांजे मोबाइल ते घंटी वॼंदी। सो प्लीज़ डू इट एंड सब्सक्राइब करणु बिल्कुलु फ्री आहे। मुंहिंजो टारगेट आहे 50,000 सब्सक्राइबर्स बाय द एंड ऑफ दिस ईयर, जेको जाम पहिरियों थी वञणु खपे, पर अञा ताईं न थियो आहे छोकी मां वधीक हिन ते ध्यानु न ॾिनो। पर मूंखे यूट्यूब तां मेल्स था अचनि की मूंखे हिन शइ ते ध्यानु ॾियणो आहे। सो इन करे तव्हां प्लीज़ सब्सक्राइब कयो, सपोर्ट कयो। घर में जेतिरा ॼणा बि वीडियोस अचंदा आहिनि, हर कोई पंहिंजे मोबाइल तां सब्सक्राइब बिल्कुलु करे। एंड या थैंक यू सो मच। वीडियो जल्दी ईंदी, टिल देन टेक केयर एंड जय झूलेलाल।